मुझो नालो यासिर अकबर जमाली। अॼु असां वाइट ब्लड सेलनि जे बारे में पढ़ंदासीं। ल्यूकोसाइट्स या जिन खे खणी असां WBCs चवंदा आहियूं, उहे जेके आहिनि फाइट कंदा आहिनि बैक्टीरिया सां, वायरसिस सां, फंजाई सां ऐं पैरासाइट्स सां। जेकॾहिं इहे WBCs इन्हनि बैक्टीरिया, वायरस, फंजाई ऐं पैरासाइट सां फाइट न करनि त इहे जेके आहिनि हिकिड़े इंसान जो मौत जो सबबु थींदा आहिनि। ऐं इन्हनि जा जेके आहिनि सभ खां पहिरियां जेके आसान टारगेट हूंदा आहिनि, स्किन थी वई, माउथ थी वियो, रेस्पिरेटरी पैसेजवेज थी विया, ऐं उन खां अलावा जीअं असांजूं अखियूं थी वियूं। ऐं हाणे ल्यूकोसाइट्स WBCs जेके आहिनि उहे असांजे रत में सॼे जिस्म में वहिकिरो कंदा रहंदा आहिनि ऐं पूरे बॉडी जेको आहे उहे देखभाल कंदा रहंदा आहिनि त किथे जेका आहे बैक्टीरिया आहे या को आहिनि टॉक्सिन्स अची विया आहिनि या को फॉरेन जेके आहिनि पैथोजन्स अची विया आहिनि त जीअं उन्हनि खे किल करे सघनि ऐं असांजे जिस्म खे कीअं बि बीमारी खां बचाए सघनि। ऐं WBCs जेके आहिनि उहे बोन मेरो में ठहंदा आहिनि ऐं उन खां अलावा जेके आहिनि कुझु WBCs उहे जेके आहिनि मैच्योर अची लैम्फ टिशू में थींदा आहिनि। जेकी क्लासिफिकेशन आहे या जिन्हनि खे खणी असां चऊं जेके क़िस्म चऊं, ॿिनि क़िस्मनि जा जेके आहिनि WBCs थींदा आहिनि। हिकिड़ा जेके आहिनि ग्रेन्युलोसाइट्स हूंदा आहिनि, ॿिया एग्रेन्युलोसाइट्स हूंदा आहिनि। ऐं ग्रेन्युलोसाइट्स में असां वटि अची था वञनि न्यूट्रोफिल्स था अची वञनि ऐं एज़िनोफिल्स, बेसोफिल्स। एग्रेन्युलोसाइट्स में असां वटि लिम्फोसाइट्स आहिनि एंड मोनोसाइट्स आहिनि। वाइट ब्लड सेल जेके आहिनि नॉर्मल जेकी तइदाद असांजी जेका हूंदी आहे जिस्म जे अंदरि, न्यूट्रोफिल जेके आहिनि उहे फेगोसाइटोसिस कंदा आहिनि, यानी कि कीअं बि बैक्टीरिया खे ॻींदा आहिनि, उन खे खाईंदा आहिनि ऐं पोइ जेके आहिनि न्यूट्रोफिल जा जेके आहिनि इंज़ाइम्स उहे उन्हनि खे डिस्ट्रॉय करे छॾींदा आहिनि। ऐं न्यूट्रोफिल्स जेके आहिनि उहे 54 खां 62% असांजे जिस्म में हूंदा आहिनि। ऐं एज़िनोफिल जेके आहिनि उहे पैरासाइट्स खे मारींदा आहिनि ऐं एलर्जिक कंडीशन्स में मौजूदु हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी जेकी तइदाद आहे उहा 1 खां 3% आहे। बेसोफिल जेके आहिनि उहे हेपारिन ऐं हिस्टामाइन खे जारी कराईंदा आहिनि ऐं उन्हनि जी जेकी तइदाद आहे 1% खां घटि आहे। उनखां पोइ मोनोसाइट्स आहिनि, इहे बि जेके आहिनि फेगोसाइटोसिस ऑफ लार्ज पार्टिकल्स खे कराईंदा आहिनि टाइफाइड ऐं मलेरिया में, ऐं इन्हनि जी जेकी तइदाद आहे 3 खां 9% हूंदी आहे। लिम्फोसाइट्स जेके आहिनि उहे प्रोड्यूस कराईंदा आहिनि एंटीबॉडी ऐं इन्हनि जी जेकी तइदाद हूंदी आहे 25 खां 33% हूंदी आहे। ड्यूरिंग दी बीमारी यानी कि बीमारी जे दौरान WBCs जी तइदाद वधी वेंदी आहे। एंटीजन नॉन सेल्फ इन जे लाइ था चऊं त जेके आहिनि फॉरेन पार्टिकल्स हूंदा आहिनि, इहे जेके आहिनि असांजे जिस्म में वञी करे असांजे इम्यून सिस्टम खे इनिशिएट कराईंदा आहिनि त जीअं असांजो इम्यून सिस्टम को त मुदाफ़त या WBCs जेके आहिनि उहे फाइट करनि उन बैक्टीरिया जे अगेंस्ट, वायरस जे अगेंस्ट, फंजाई जे अगेंस्ट या कंहिं बि पैथोजिन जे अगेंस्ट। ऐं इन्हनि खे जेको आहे असां एंटीजिन चवंदा आहियूं। जॾहिं बि को बैक्टीरिया हमिलो कंदो आहे ऐं उन्हनि खे जेको आहे मैक्रोफेज जॾहिं ईंदा आहिनि या न्यूट्रोफिल, त मैक्रोफेजिस जेके हूंदा आहिनि उहे उन्हनि जी जेके आहिनि एंटीजन खे T सेलनि जे अॻियां पेश कंदा आहिनि त इन्हनि जूं जेके आहिनि इन्हनि एंटीजन जूं यानी कि एंटीबॉडीज़ ठाहियूं वञनि। कॉमन जेके एंटीजन्स हूंदियूं आहिनि उहे फॉरेन प्रोटीन्स थी विया, न्यूक्लिक एसिड्स थी वियो, लार्ज कार्बोहाइड्रेट्स थी विया, सम लिपिड्स थी विया, उन्हनि में पोलन ग्रेन्स बि थी विया एंड माइक्रो ऑर्गेनिज़म्स बि थी विया। हीअ जेको आहे एंटीजन जी हिकिड़ी यानी कि हिन में तस्वीर जेकी आहिनि ॾेखारी वई आहे, उनमें तव्हां हीअ जेको आहे ॾिसो था एंटीजन। इनमें जेको आहे वरी ही जॻह आहे एंटीजन जी ख़ासि, इन खे असां एंटीजन जेको आहे डिटर्मिनेंट्स चवंदा आहियूं। ऐं इहा जेकी आहे असांजा जेके हीअ वरी WBCs आहिनि, इहे इन्हनि जेको आहे एडी खे डिटेक्ट कंदा आहिनि त जीअं इन्हनि जे अगेंस्ट एंटीबॉडीज़ ठाहे सघिजे। पोइ अचूं था न्यूट्रोफिल ते। वाइट ब्लड सेल जेके आहिनि न्यूट्रोफिल्स उहे
इनगल्फ कंदा आहिनि, यानी कि उन्हनि खे ईंदा आहिनि बैक्टीरिया खे, ऐं उन खां अलावा जेको आहे उन्हनि खे डिस्ट्रॉय कंदा आहिनि, किल कंदा आहिनि। ऐं न्यूट्रोफिल्स जेके आहिनि ॿियनि पैथोजन्स खे बि इनगल्फ कंदा आहिनि। ऐं इहे जेके आहिनि सभ खां घणी तइदाद में असांजे जेको आहे ब्लड स्ट्रीम रत में मौजूदु हूंदा आहिनि। ऐं इहे जेके आहिनि केतिरनि ई जेके टाइप्स जा जेके इन्फेक्शन्स आहिनि उन्हनि सां फाइट कंदा आहिनि। डिज़ीज़ जेकी बीमारी आहे जंहिंमें जेको आहे जेनेटिक एनोमलीज़ जेके आहिनि, जेके बीमारियूं थियूं, सम पीपल आर बॉर्न विथ टू फ्यू जेके आहिनि न्यूट्रोफिल्स जिन्हनि में हूंदा आहिनि, उन्हनि खे जेको आहे असां न्यूट्रोपीनिया जी कंडीशन चवंदा आहियूं। या उहा जिन्हनि में न्यूट्रोफिल जेके आहिनि सेल्स असांजा उहे प्रॉपरली नमूने सां कमु न करनि, त उन जेको आहे कंडीशन खे असां न्यूट्रोपीनिया चवंदा आहियूं। ऐं अगरि जीअं माण्हू खे इहा बीमारी आहे त उन खे जेको आहे इन्फेक्शन थियण जो घणो ई ख़तरो हूंदो आहे, छाकाणि न्यूट्रोफिल आहिनि कोन, त उन्हनि जेको आहे बैक्टीरिया सां या पैथोजन सां फाइट केरु करे, उनजे लाइ उन माण्हू खे जेको आहे इन्फेक्शन लॻण जो घणो ख़तरो मौजूदु रहंदो आहे। ऐं न्यूट्रोफिल जेके आहिनि उहे असांजे जेके रत आहे उन में वकिरो कंदा रहंदा आहिनि, ऐं हीअ उन्हनि जॻहियुनि ते तमामु जल्दी पहिरां ई जेके आहिनि इन्फेक्शन वारी जॻह ते पहुचंदा आहिनि ॿियनि सेलनि जे मुक़ाबले में। एज़िनोफिल जेके आहिनि मोस्टली उहे पैरासाइटिक इन्फेक्शन्स जे अगेन फाइट कंदा आहिनि, ऐं उन्हनि सेलनि जे अगेंस्ट फाइट कंदा आहिनि जिन सेलनि खे असांजा जेके इम्यून सिस्टम आहे उहो मार्क करे। ऐं एज़िनोफिल्स जे ग्रेन्यूल्स मौजूदु हूंदा आहिनि, यानी कि दाणा मौजूदु हूंदा आहिनि जेके फार में बस्ट फाटंदा आहिनि, ऐं उन्हनि मां केमिकल जारी थींदो आहे जेको उन्हनि जेको आहे पैरासाइटिक जेके इन्फेक्शन उन्हनि सेलनि खे किल कंदो आहे। Several जेके आहिनि immune disorders involve the presence of too many or overactive eosinophils। कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि, इम्यून डिसऑर्डर्स आहिनि जिन्हनि में इहे जेके एज़िनोफिल आहिनि इहे तमामु घणा एक्टिव हूंदा आहिनि। These include an increasingly diagnosed disease called eosinophilic esophagitis। ऐं उन्हनि जेको आहे बीमारियुनि मां हिकिड़ी जेको आहे एज़िनोफिलिक जो एसोफेगाइटिस आहे, जेको आहे उन बीमारी में इन एज़िनोफिलिक एसोफेगाइटिस में फेलिंग यानी कि ॻीत ॾियण में तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे, ऐं उन खां पोइ खणी असां चऊं दिलि मतली थियणु या जेको आहे हाँ जो कचो थियणु, ऐं उन खां अलावा वोमिटिंग यानी कि उल्टी बि ईंदी आहे। एज़िनोफिल जेके हूंदा आहिनि उन्हनि जो तमामु घणो वॾो रोल आहे, किरदारु आहे इस्तेमा में बि। एज़िनोफिल जेके आहिनि उहे रत में वकिरो कंदा आहिनि, ऐं उन खां अलावा इहे जेके आहिनि उन टिश्यूज़ में वेंदा आहिनि, जीअं टिश्यूज़ जो असांजी जेको आहे आउटर मोस्ट एनवायरनमेंट सां यानी कि ॿाहिरि माहौल सां इंटरेक्शन ल विचड़ रहे, ख़ासि करे जीअं असांजा लंग्स थी विया ऐं उन खां अलावा GIT। बेसोफिल वाइट ब्लड सेल इन्हनि जे अंदरि ग्रेन्यूल्स मौजूदु हूंदा आहिनि जेके इन्फेक्शन ऐं एलर्जी दौरान फाटी पवंदा आहिनि, ऐं इन्हनि जे अंदरि जेके प्रोटीन्स ऐं केमिकल्स मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि मां हिकु जेको आहे हिस्टामिन हूंदो आहे। हिस्टामिन रत जे वकिरे खे वधाईंदो आहे इंफ्लामेटरी रिस्पॉन्स जे दौरान। ऐं बेसोफिल जा जेके आहिनि फ़ाइदे वारा कम अञा ताईं वाज़े न आहिनि। उन खां अलावा इहे जेके आहिनि पैरासाइट्स खे कंट्रोल कंदा आहिनि, ऐं डिज़ीज़ जेको आहे इन सम पीपल में जेके आहिनि हार्मलेस सब्सटेंस यानी कि अहिड़ा सब्सटेंस जेके असांजे जिस्म खे बॉडी खे नुक़सानु न आहिनि पुॼाईंदा। उन्हनि में जीअं ट्रीपोलिन थी वियो या पीनट थी वियो, पर उहे जेके आहिनि बेसोफिल मां केमिकल्स खे रिलीज़ कराईंदा आहिनि जेके असांजे जिस्म में एलर्जी जो सबबु बणिबा आहिनि। ऐं उहे जेके आहिनि केमिकल्स पोइ वरी छा आहिनि कंदा, उहे एयर जेके उहे पैसेजवेज़ उन्हनि खे टाइट करे छॾींदा आहिनि, ऐं पोइ जेको आहे ब्लड प्रेशर लो थी वेंदो आहे, जंहिंजे करे जेको आहे एनाफिलेक्सिस थींदी आहे ऐं माण्हू जेको आहे चंद मिंटनि में या कलाकनि में मरी थो सघे। ऐं उन खां अलावा जेके आहिनि बेसोफिल जी जेकी तइदाद हूंदी आहे उहा 1% खां घटि हूंदी आहे असांजे जिस्म में।
मोनोसाइट्स मोनोसाइट्स जेके आहिनि उहे असांजे रत में कुझु वक़्तु रहण खां पोइ टिशू ॾांहुं वेंदा आहिनि, जिते टिशू में वञण खां पोइ उहे मोनोसाइट्स कन्वर्ट थींदा आहिनि मैक्रोफेजिस में, ऐं उते पंहिंजे शिकार जे इंतज़ार में वेंदा आहिनि। ऐं उते वञण खां पोइ मैक्रोफेजिस जेके आहिनि उहे मैच्योर थियण खां पोइ उन्हनि जी एबिलिटी जेकी आहे उहा वधी वेंदी आहे, ऐं उहे जेके आहिनि अनेबल थींदा आहिनि त उहे कीअं बि बैक्टीरिया जी एंटीजन जेकी आहे टी सेलनि खे पहुचाइनि, ऐं उन खां अलावा उहे जेके आहिनि सीक्रेट कराईंदा आहिनि इंटरल्यूकान 1 फेगोसाइटोसिस बि कराईंदा आहिनि माइक्रो ऑर्गेनिज़म्स जी डेड टिश्यूज़ जी, ऐं उन खां अलावा पोइ जेको आहे बिली रुबिन बि ठाहींदा आहिनि। ऐं हिननि जो जेको फेगोसाइटोस जेकी आहे एबिलिटी उहा न्यूट्रोफिल्स खां घटि हूंदी आहे। मोनोकाइन्स जेके आहिनि इंटरल्यूकान उहे मोनोसाइट्स सीक्रेट कंदा आहिनि त जीअं टी सेलनि खे जीअं स्टिमुलाई करे सघे, जीअं उहे जेके आहिनि इंफ्लामेशन में हिसो वठी सघनि। मैक्रोफेज या जिन खे असां जेको आहे बिग ईटर चवंदा आहियूं, जेके इनगल्फ कंदा आहिनि पैथोजिन्स खे, कैंसर सेलनि खे, ऐं उन खां अलावा माइक्रोस्कोपिक डिब्रिस खे, ऐं उन्हनि खे डिस्ट्रॉय कंदा आहिनि, डिग्रेड कंदा आहिनि ऐं रिसाइकिल कंदा आहिनि केमिकल्स ऐं इंजाइम्स जी मदद सां। कॾहिं कॾहिं मैक्रोफेजिस जेके आहिनि उहे नाकाम थी वेंदा आहिनि कंहिं बि पैथोजिन खे इंजेस्ट करण खां पोइ डिस्ट्रॉय करण में, ऐं उनखां पोइ उहो जेको पैथोजिन आहे उहो मैक्रोफेजिस जे अंदरि ग्रो कंदो रहंदो आहे, ऐं उहो जेको आहे ॿिए इम्यून जेको आहे सिस्टम उन खां बची वेंदो आहे। ऐं मैक्रोफेज जेको आहे उहो कंट्रोल कंदो आहे इंफ्लामेशन्स खे, ऐं जेकॾहिं मैक्रोफेजिस सही तरह सां कमु न कंदा त पोइ जेको आहे बीमारी जिस्म में वधी सघे थी। मैक्रोफेजिस जेके आहिनि उहे डेवलप थींदा आहिनि बोन मेरो में मोनोसाइट जे तौर ते, ऐं उन खां पोइ उहे रत में अचण खां पोइ उहे जॾहिं टिश्यू में वेंदा आहिनि त उहे मैक्रोफेजिस में कन्वर्ट थींदा आहिनि। मैक्रोफेजिस जा जेके आहिनि जीअं जॻह ते उहे मैक्रोफेजिस जीअं टिश्यू में मौजूदु हूंदा आहिनि, उन्हनि जा वरी नाला बि पोइ उन हिसाब सां रखिया वेंदा आहिनि। जीअं फॉर एग्ज़ाम्पल जेको आहे माइक्रोगेलिया जेको आहे उन्हनि सॾींदा आहिनि सेंट्रल नर्वस सिस्टम में, ऐं जेका आहिनि ऑस्टियोक्लास्ट बोन में। नेचुरल किलर सेल या जिन्हनि खे असां खणी NK सेल चऊं, इहे जेके आहिनि रिकॉग्नाइज़ कंदा आहिनि, सुञाणींदा आहिनि ऐं किल कंदा आहिनि उन्हनि सेलनि खे जिन खे पैथोजिन इन्फेक्ट करे। ऐं उन खां अलावा नेचुरल किलर जेके सेल हूंदा आहिनि उहे रिकॉग्नाइज़ सुञाणींदा ऐं डिस्ट्रॉय कंदा आहिनि, किल कंदा आहिनि ट्यूमर सेलनि खे बि। जिन माण्हुनि खे इनहेरिटेड जेके आहे इम्यून डिसऑर्डर हूंदी आहे उन्हनि में जेको आहे NK जेके आहिनि सेल उहे घटि मौजूदु हूंदा आहिनि, ऐं उन्हनि खे जेको आहे वायरल बीमारियुनि जो तमामु घणो ख़तरो मौजूदु हूंदो आहे। ऐं उन खां अलावा जेके आहिनि NK सेल्स मौजूदु हूंदा आहिनि रत में, ऐं उहे जेके आहिनि उन वेंदा आहिनि डिफरेंट टिश्यूज़ ॾांहुं त जीअं उहे पंहिंजे टारगेट खे ॻोल्हनि ऐं उन्हनि खे जेको आहे किल करे सघनि उन्हनि पैथोजिन्स खे।
टी सेल खे सम्झण खां अॻु में ज़रूरी आहे त असां जेको आहे थोरो एंटीजन प्रेज़ेंटिंग सेलनि जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां। एंटीजन प्रेज़ेंटिंग सेल जीअं मैक्रोफेजेस जेके आहिनि उहे थी विया। मैक्रोफेजेस जॾहिं कंहिं बैक्टीरिया खे इनगल्फ कंदा आहिनि, इनगल्फ करण खां पोइ उन खे किल करण खां पोइ उनजी जेकी एंटीजन हूंदी आहे उन बैक्टीरिया जी, उन खे मोकिलींदा आहिनि काॾे, टी सेलनि खे। ऐं टी सेलनि जो कमु हूंदो आहे त उहे उन एंटीजन खे सुञाणनि, जीअं उनजे अगेंस्ट जेको आहे हिकिड़ी स्पेसिफिक वरी एंटीबॉडीज़ तयारु थी सघे। ऐं टी सेल जेके आहिनि उन्हनि जे अगेंस्ट साइटोकाइंस ठाहींदा आहिनि ऐं उहे साइटोकाइंस वेंदा आहिनि बी सेलनि ॾांहुं। ऐं बी सेल जेके आहिनि उहे कन्वर्ट थींदा आहिनि प्लाज़्मा सेलनि में, ऐं प्लाज़्मा सेल जेके आहिनि उहे एंटीबॉडीज़ ठाहींदा आहिनि। टी सेल जेके आहिनि उहे एंटीबॉडीज़ न आहिनि ठाहींदा, या अहिड़ो को प्रोटीन जेको कंहिं स्पेसिफिक जेको आहे इन्फेक्शन्स जे अगेंस्ट फाइट करे। टी सेल जेके आहिनि उहे मदद कंदा आहिनि बी सेलनि जी त जीअं उहे एंटीबॉडीज़ ठाहिनि ऐं उहे जेके आहिनि डायरेक्टली किल करनि उन इन्फेक्टेड सेल खे, ऐं जीअं कैंसर सेलनि खे। टी सेल जेके आहिनि उहे इन ॻाल्हि जो बि ख़्यालु रखंदा आहिनि त जेके असांजा पंहिंजा नॉर्मल जेके बॉडी जा सेल आहिनि उन्हनि खे बि टारगेटेड न कयो वञे। बीमारी जेका आहे, a person with an insufficient number of T cells such as a person who has developed AIDS from an uncontrolled HIV। टी सेलनि जी डेफिशिएंसी जीअं एड्स जी बीमारी में थींदी आहे त अहिड़नि माण्हुनि खे जेको आहे आसानी सां ॿियूं बीमारियूं बि केतिरियूं ई लॻी सघनि थियूं, छो छाकाणि उनमें जेको आहे इम्यून सिस्टम असांजे जिस्म जो कमज़ोर थी वेंदो आहे। टी सेल जेके हूंदा आहिनि ओरिजिनेट इन दी बोन मेरो में थींदा आहिनि एंड बिकम्स स्पेशलाइज्ड, यानी कि मेच्योर जेके आहिनि उहे थींदा आहिनि थाइमस में। ऐं इहे जेके आहिनि सर्कुलेट ऐं करे वेंदा आहिनि ब्लड स्ट्रीम में लिम्फेटिक सिस्टम ॾांहुं, ऐं वापसि वरी अची वेंदा आहिनि ब्लड स्ट्रीम में, वरी ओॾे ई चकर ॾियणु वेंदा आहिनि, वरी मोटी ईंदा आहिनि। अहिड़ी तरह सां इहे जेके आहिनि पेट्रोलिंग जेकी आहे असांजे बॉडी जी टिश्यूज़ जी कंदा रहंदा आहिनि ख़्यालु त किथे को बैक्टीरिया या वायरस जेको आहे लॻो त कोन्हे त जीअं जेको आहे उन्हनि जे अगेंस्ट फाइट करे सघिजे। टी सेलनि जा टाइप्स आहिनि ही साइटोटॉक्सिक टी सेल, जीअं थी वियो साइटोटॉक्सिक जेके आहिनि टी सेल ही उन्हनि असांजे सेलनि खे किल कंदा आहिनि जिन्हनि खे वायरस इन्फेक्ट कंदा आहिनि। उन्हनि में जेको आहे हिकिड़ो टॉक्सिक पंहिंजो मटीरियल इंसर्ट कंदा आहिनि परफोरिन। ऐं ॿिया जेके आहिनि हेल्पर टी सेल जेके आहिनि ॿियनि WBCs खे तयारु कंदा आहिनि त उहे जेके आहिनि बैक्टीरिया ऐं वायरस सां फाइट करे सघनि। ऐं इहे जेके आहिनि डायरेक्टली जेको आहे बी सेलनि खे हुकुम जारी कंदा आहिनि त उहे एंटीबॉडीज़ ठाहिनि। हाणे जॾहिं जेके आहिनि जेको एक्टिव सिस्टम जेको इम्यून सिस्टम जो हूंदो आहे जिन्हनि में इहे WBCs कमु कंदा आहिनि पिया, वरी इहे सुप्रेसर टी सेल छा आहिनि कंदा, उन जेको आहे सिस्टम खे सुप्रेस करे छॾंदा आहिनि, यानी कि टी ऐं जेके बी सेल आहिनि जेके एक्टिव लॻा पिया आहिनि उन्हनि खे अनएक्टिव करे छॾींदा आहिनि ऐं उन जेको आहे इम्यून रिस्पॉन्स खे रोके छॾींदा आहिनि, छाकाणि इम्यून रिस्पॉन्स अनकंट्रोल बि असांजे थियण जिस्म में न घुरिजे। ऐं उन खां अलावा जेको आहे इन्हनि जा जेके आहिनि मेमोरी सेल्स हूंदा आहिनि। मेमोरी सेलनि मां मुराद आहे त पहिरियां जेको वायरस या जेको आहे बैक्टीरिया हमिलो करे चुको त उन्हनि जा जेके आहिनि मेमोरी सेल उन टाइम ठाहिया विया आहिनि त जीअं ॿीहर जॾहिं उहे हमिलो करनि त उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे आसानी सां एंटीबॉडीज़ ठाहे सघजनि ऐं उन्हनि सां जेको आहे फाइट करे सघिजे। टी सेलनि खां पोइ असां वटि अची था वञनि बी सेल। बी सेल जेके आहिनि उहे प्रोटीन्स ठाहींदा आहिनि। बी सेल उन्हनि खे असां प्रोटीन्स खे एंटीबॉडीज़ चवंदा आहियूं। एंटीबॉडीज़ जेके आहिनि उहे कीअं ख़ासि मख़सूस मीन्स एंटीजन्स जे लाइ ठहंदियूं आहिनि। मीन्स कीअं ख़ासि स्पेसिफिक जेको आहे हिकिड़ी एंटीबॉडी उहा जेको आहे स्पेसिफिक एंटीजन जे लाइ हूंदी। ऐं उन खां अलावा एंटीबॉडी फाइट जेके आहिनि
infections by blocking the ability of pathogens के ये antibodies छाइन कंदियूं ये उन्हीं pathogens के block कंदियूं आहिनि त जीअं उहे जेके आहिनि host cell में दाख़िल न थी सघनि and by flagging the pathogens for destructions ऐं पोइ जेको आहे उन्हनि खे निशान ठाहींदियूं आहिनि त जीअं उहे आसानी सां मैक्रोफेजिस जेके आहिनि उन्हनि खे ॻीह सघनि या engulf करे सघनि each B cell make a unique antibody and all the body's B cells together make a collection of antibodies that can bind to the many different targets B cell जेके आहिनि उहे antibodies ठाहींदियूं आहिनि ऐं उन्हनि में इहा एबिलिटी हूंदी आहे त उहो हिकिड़ो collection of the antibodies जेको आहे उहो different targets खे जेको आहे निशानो बणाए सघे disease जेकी बीमारी हूंदी आहे because a vital role of the B cells and antibodies play in the immune system जीअं त B cell जो हिकिड़ो अहम किरदारु आहे असांजे क़ुव्वत मुदाफ़त में immune system में the absence of the B cells in inherited disease like the severe combined immunity deficiency or SCID can leave the individuals extremely vulnerable to infections जॾहिं हिकिड़ी जेकी इनहेरिटेड बीमारी आहे जीअं जेको आहे SCID उन बीमारी जेकी आहे उनमें इंसान खे इन्फेक्शन लॻण जा तमामु घणा ख़तरात वधी वेंदा आहिनि B cells also play a role in allergies B cell जेको आहे किरदारु अदा करे थी एलर्जी कराइण में when they produce antibodies to substances that the body should not reject ऐं उहे हिकु एंटीबॉडीज़ ठाहिनि था पिया B सेल पर उहे जेके आहिनि वरी रिजेक्ट उन नथा कनि सब्सटेंसिस खे सच एज़ जीअं पीनट जेके आहिनि प्रोटीन्स थी विया उन्हनि खे रिजेक्ट नथा कनि या जेको आहे टी जेको आहे पोलेन ही ॿई जेके हूंदा आहिनि अलर्जेंस आहिनि ऐं जॾहिं उन्हनि खे रिजेक्शन्स नथी थिए त पोइ जेके आहिनि उहे वरी अलर्जी जो काज़ कराइनि था लोकेशन जेकी आहे B cells originate in the bone marrow and circulate in the blood B cell जेके आहिनि उहे बोन मेरो में ठहंदा आहिनि ऐं उहे असांजे रत में हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ते ट्रेवल कंदा रहंदा आहिनि but spend most of their life cycle in the lymphatic system पर उहे पंहिंजे ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो हिसो जेको आहे lymphatic system में गुज़ारींदा आहिनि as a result they are also called B lymphocytes ऐं उन्ही जे करे असां उन्हनि खे B lymphocytes चवंदा आहियूं असांजे जिस्म में पंजनि क़िस्म जूं जेके आहिनि उहे एंटीबॉडीज़ हूंदियूं आहिनि मोस्ट कॉमनली जिन्हनि जो नालो जेको आहे यादि करण जे लाइ असां गेम्ड लफ़्ज़ यूज़ कंदा आहियूं GAME and D IgA IgD IgE IgG IgM IgA जेकी आहे उहा म्यूकस में मौजूदु हूंदी आहे सलाइवा में टीयर्स में एंड ब्रेस्ट मिल्क में ऐं इन जो कमु हूंदो आहे प्रोटेक्ट अगेंस्ट पैथोजिन्स IgD जेकी आहे पार्ट ऑफ दी सेल B सेल रिसेप्टर जो हूंदी आहे हिसो IgD एक्टिवेट्स बेसोफिल्स एंड मास्ट सेल्स ऐं इहा जेको आहे एक्टिवेट कराईंदी आहे बेसोफिल्स खे ऐं मास्ट सेलनि खे IgE जेका आहे उहा प्रोटेक्ट्स अगेंस्ट दी पैरासाइटिक वर्म्स उहा असांखे महफ़ूज़ कंदी आहे पैरासाइटिक जेके आहिनि वर्म्स खां ऐं उन खां अलावा रिस्पॉन्सिबल फॉर एलर्जिक रिएक्शन्स ऐं इन जे करे जेका आहिनि एलर्जी असांजे जिस्म में थींदी आहे ॿियो आहे IgG जेको आहे सीक्रेटेड बाय प्लाज़्मा सेल्स इन दी ब्लड IgG जेको आहे एंटीबॉडी उहा प्लाज़्मा सेल्स सीक्रेट कंदा आहिनि असांजे रत में एबल टू क्रॉस प्लेसेंटा इनटू दी फिटस जेका जेको आहे प्लेसेंटा खां क्रॉस करे वेंदी आहे ॿार ॾांहुं IgM जेको आहे मे बी अटैच्ड टू दी सरफेस ऑफ ए B सेल IG जेको आहे M उहा अटैच थींदी आहे B सेलनि जे सरफेस ते आहे सीक्रेटेड इनटू दी ब्लड या उहा रत में जेको आहे सीक्रेट थींदी आहे रिस्पॉन्सिबल फॉर दी अर्ली स्टेजिस ऑफ
इम्यूनिटी जेके क़ुवत मुदाफ़त जा असांजा जेके शुरूआती स्टेज हूंदा आहिनि उन्हनि में इहो वॾो अहम किरदारु अदा कंदी आहे। ही जेके आहिनि हिननि सभिनि एंटीबॉडीज़ जा स्ट्रक्चर्स आहिनि IgA जो IgD IgE IgG एंड IgM। साइटोकाइन्स अहिड़ा मालिक्यूल आहिनि जेके असांजा इम्यून सेल पंहिंजी कम्युनिकेशन जे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि ऐं उहे असांजे इम्यून सेलनि खे एक्टिवेट बि कराईंदा आहिनि, इनहिबिट बि कराईंदा आहिनि ऐं उन खां अलावा उन्हनि जी डेवलपमेंट बि कराईंदा आहिनि। ऐं साइटोकाइन्स जो जेको आहे हिकिड़ो अहम जेको आहे रोल आहे असांजे इम्यून सेलनि में। ऐं जेकॾहिं कंहिं बीमारी जे करे या कंहिं जेको आहे इन्फेक्शन जे करे उहे जेके आहिनि तइदाद में घटिजी था वञनि या वधिजी था वञनि त उहे जेके आहिनि असांजे इम्यून सिस्टम खे तमामु घणो नुक़सानु पहुचाईंदा। पर ख़ुशकिस्मती सां हाणे साइंटिस्ट जेके आहिनि हुननि अहिड़ियूं दवायूं तयारु करे वरितियूं आहिनि जेके उन्हनि साइटोकाइन्स खे या त जेको आहे इनिशिएट बि कराए था सघनि ऐं उन खां अलावा उन्हनि खे वरी ब्लॉक बि करे था सघनि। साइटोकाइन्स जेके आहिनि उहे इम्यून सेल उन्हनि खे ठाहींदा आहिनि। साइटोकाइन्स जेके आहिनि उहे रिलीज़ थींदा आहिनि छा इम्यून सेलनि मां ऐं उहे जेके आहिनि ट्रेवल कराईंदा आहिनि ॿियनि इम्यून सेलनि ॾांहुं त जीअं उन्हनि खे जेको आहे हुकुम जारी करे सघनि कंहिं ख़ासि कम जे लाइ। इन्फ्लामेशन ऐं उन इन्फ्लामेशन में न्यूट्रोफिल ऐं मैक्रोफेजिस जो जेको रोल हूंदो आहे हिकु त वेज़ो डायलेशन थींदी आहे ऐं उन खां अलावा जेके आहिनि कैपिलरी जी परमेबिलिटी बि वधंदी आहे जीअं तमामु जेको आहे वॾी तइदाद में WBC इंफेक्शन वारे पासे वञी सघनि ऐं जेके टिशू आहिनि उहो जेको उहे सुॼी वेंदा आहिनि। ऐं उन खां अलावा जेको आहे क्लाटिंग ऑफ द फ्लूइड इन द इंटरस्टिशियल स्पेस वॉलिंग ऑफ मीन्स हाणे उन बैक्टीरिया खे जेको आहे असांजे जिस्म में ॿिए पासे न वञे ऐं उहो जेको आहे इन्फेक्शन न वधे उनजे लाइ जेको आहे उन जॻह ते क्लाटिंग थी वेंदी आहे। क्लाटिंग थींदी आहे त जीअं उहो इन्फेक्शन असांजे जिस्म में न वधे। हाणे हीउ जेको आहे कीमोटेक्सिस तव्हां ॾिसो था हीउ जेको आहे उन साइट ऑफ दी एक्शन आहे जिथे उहा जंग हले थी पई असांजे WBCs ऐं बैक्टीरिया जे विच में हल्दी आहे पई ऐं हिते जेके आहिनि इहे केमिकल्स रिलीज़ थींदा आहिनि। इहे जेके दाणा दाणा तव्हां ॾिसो था इहे दाणा जेके आहिनि उहे केमिकल जीअं रिलीज़ थींदा आहिनि इहे वेंदा आहिनि उन्हनि जेको आहे वेझनि कैपिलरीज़ ॾांहुं त जीअं जेको आहे उन्हनि खे जेको आहे सूंघे करे या उन्हनि जी जेको आहे ख़ुशबू ते उन्हनि जेको आहे कीमोटेक्टिक जेकी आहे हिकिड़ी ख़ुशबू हूंदी आहे जेका WBCs खे छिकराईंदी आहे साइट ऑफ इन्फेक्शन ॾांहुं त जीअं उते जेके आहिनि WBCs पुॼनि ऐं उन बैक्टीरिया जे अगेंस्ट जेको आहे फाइट करनि उन खे किल करनि। ऐं ॿियो तव्हां हीउ जेको आहे जॻह ॾिसो था पिया लफ़्ज़ जेको आहे डायएपिडेसिस आहे। डायएपिडेसिस मां मुराद आहे त असांजा जेके WBCs आहिनि जेॾीमहिल क्रॉस कंदा आहिनि हिन क्रॉसिंग गेन वॉल खे यानी कि दीवार खे जेको क्रॉस करे ईंदा आहिनि उन साइड ऑफ दी इन्फेक्शन ॾांहुं त उन खे जेको आहे असां डायएपिडेसिस चवंदा आहियूं। जॾहिं बि हाणे अचूं त ॾिसूं जॾहिं बि को जेको आहे पैथोजन असांजे जिस्म में इंटर थो थिए त फस्ट जेके आहिनि असांजा B सेल जेके आहिनि रिसेप्टर उन्हनि खे रिकॉग्नाइज़ कंदा आहिनि ऐं उहे जेके आहिनि उन्हनि जे B सेलनि जे रिसेप्टर ते उहे पैथोजन अटैच था थियनि। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेके आहिनि इहे असांजा B सेल उन्हनि खे डाइजेस्ट कंदा आहिनि। डाइजेस्ट करण खां पोइ उन्हनि खे जेको आहे टोड़े छॾींदा आहिनि पेप्टाइड्स में। हाणे अचूं था त हिकिड़ी ॻाल्हि हिते हाणे सभई गौर करे ॿुधो त पेप्टाइड इज़ डिस्प्लेड ऑन द सरफेस ऑफ B सेल। हाणे B सेलनि जो जेको सरफेस आहे इन्हनि जे मथां जेके आहिनि हाणे तव्हां MHC क्लास 2 ॾिसो था पिया मालिक्यूल इहो मौजूदु हूंदो आहे जेको इन एंटीजन खे हीअ जेकी एंटीजन आहे इन खे डिस्प्ले कंदो आहे हेल्पर T सेल जे अॻियां वञी इन्हनि खे जेको आहे ज़ाहिर कंदो आहे ऐं उन्हनि खे वञी शो कराईंदो आहे। हेल्पर जेके पोइ वरी T सेल हूंदा आहिनि हेल्पर T सेल्स रिकॉग्नाइज़ कंदा आहिनि उन जेको आहे पेप्टाइड्स खे उन एंटीजन खे एंड रिलीज़ साइटोकाइन्स ऐं उहे जेके आहिनि हेल्पर T सेल उन्हनि खे रिकॉग्नाइज़ कंदा ऐं उन्हनि खे आख़िरकार माना कहिड़ो एंटीजन आहे ऐं उन्हनि जी कोडिंग तयारु कंदा उन हिसाब सां उन जेको आहे साइटोकाइन्स उहे तयारु कंदा
उहे जेके आहिनि साइटोकाइन्स पोइ रिलीज़ थींदा ऐं उहे जेके आहिनि साइटोकाइन्स पोइ वेंदा वरी प्लाज़्मा सेलनि मां, ठीकु आहे। ऐं प्लाज़्मा सेल जेके आहिनि द साइटोकाइन्स काज़ दी प्लाज़्मा सेल टू मैच्योर इनटू, जेको आहे उहे बी सेल मैच्योर थींदा प्लाज़्मा सेलनि में एंड मेक एंटीबॉडीज़, ऐं पोइ जेके आहिनि एंटीबॉडीज़ ठहंदियूं असांजूं, ठीकु आहे। उन मख़सूस एंटीजन जे अगेंस्ट या ख़िलाफ़ उहे जेके आहिनि एंटीबॉडीज़ ठहंदियूं ऐं पोइ एंटीबॉडीज़ वरी छा कंदियूं, उन पैथोजन खे किल कंदियूं या ख़तमु कंदियूं। हाणे अचो त ॾिसूं इहे जेके एंटीबॉडीज़ आहिनि इहे हिकिड़े वायरस खे या बैक्टीरिया खे कीअं ख़तमु करनि या इनएक्टिवेट थियूं करनि। हीअ आहे असांजी एंटीबॉडी ऐं हीअ जेके आहिनि वायरसिस आहिनि इहे जीअं ई इन्हनि सां बाइंड थींदा वायरस सां त उहे जेके आहिनि उनखे एंटीबॉडी इनएक्टिवेट करे छॾींदियूं इनखे। ऐं उन खां पोइ वरी इहो मीन्स न्यूट्रलाइज़ेशन इन असां प्रोसीजर खे कंदा आहियूं। ऐं उन खां अलावा ॿियो हूंदो आहे ऑप्सोनाइज़ेशन। ऑप्सोनाइज़ेशन में छा थींदो, हीअ जेके आहिनि एंटीबॉडीज़ इहे बैक्टीरिया जे मथां अटैच थींदा आहिनि त जीअं उहे ईज़ीली जेके आहिनि असांजा वाइट ब्लड सेल्स उन्हनि खे इनगल्फ करे सघनि या उन्हनि खे जेको आहे फेगोसाइटोसिस जो जेको आहे प्रोसीजर थिए ऐं उन्हनि खे उन तरीक़े सां किल करे सघिजे। जीअं त तव्हां ॾिसो था जॾहिं पोइ जेको वायरस आहे उहो कंहिं सेल खे इन्फेक्ट करे त उन्हनि में जेको आहे पोइ इंटरफिरान जेके आहिनि मालिक्यूल्स उन सेल जे अंदरि ठहंदा आहिनि। उहे पोइ जेके आहिनि इंटरफिरान्स ट्रेवल करे ॿिए सेल में वेंदा आहिनि जिते इंटरफिरान स्टिमुलेट कराईंदा आहिनि सेल्स टू टर्न ऑन जीन्स फॉर एंटीवायरल प्रोटीन्स, जीअं उहे सेल एंटीवायरल जेके आहिनि प्रोटीन ठाहिनि जेके वरी असांजी जेको आहे एंटीवायरल प्रोटीन्स ब्लॉक दी वायरल रिप्रोडक्शन्स, जेके असांजी वायरल जी जेकी प्रोडक्शन आहे उन खे ब्लॉक करे सघनि।